अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो पहिरीं प्यारो भाउ अजीब ख़ासकेली। जीअं त अॼु असांजो पहिरियों व्लॉग आहे। असां हिन पहिरीं व्लॉग में पंहिंजे शौक़ जे हिसाब सां पंहिंजे रिज़िक जेको असां पंहिंजो रिज़िक धारियो आहे उन जे हिसाब सां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कंदासीं। इन सां गॾोगॾु असांजे हिन पहिरीं व्लॉग खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं फॉलो कजो। तव्हांजी महिरबानी थींदी। जीअं त तव्हां दोस्तनि जी सपोर्ट लाज़मी आहे, हलूं था पंहिंजी तरफ़। जीअं त असांजो इहो शौक़ु आहे जीअं असां हिननि खे हाली तयारु कंदासीं ईद ताईं, बकरासी वारी ईद ताईं, अॼु वारी ताईं अलहमदिल्ला असांजा तयारु थी वेंदा। सुठी असांखे रोज़ी ॾींदा आहिनि। पंहिंजा ई छिला आहिनि, पंहिंजी बकरियुनि जा ई आहिनि। हीअ असांजो शौक़ु आहे। हीअ असांजी हल्की वाड़ी आहे पंहिंजी। हीअ बकरी आहे। हेॾा वरी हिन जा फर आहिनि। हिकिड़ो हीअ ॿी जेकी वेठी आहे ॿिनि जा फर आहिनि। हे बि न ॿिनि जा फर आहिनि। हे चारई जेके फर आहिनि वॾो छिलो ॿिन्हिनि जो ई आहे। पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। असांजो शौक़ु इहा आहे। असांजो शौक़ु अञा तव्हांखे इलाही अॻिते ॿुधायूं था। असांजो शौक़ु मींहं बि आहिनि असांखे अलहमदिल्ला। 2 मींहं सुठा आहिनि। सुठो खीर अथनि। 6.5-7 किलो खीर आहे। गाबा बि आहिनि अलहमदिल्ला। हे गाबा बि ईद ते तयारु थी वेंदा। दोस्तनि खे ॾेखारींदो लाइ मुंहिंजो वाड़ो आहे माल जो। मुंहिंजो वाड़ो आहे माल जो। हीअ पंहिंजो वाड़ो आहे सॼो। हीअ पंहिंजी विलेज आहे, पंहिंजो ॻोठु आहे। ॻोठु तमामु ख़ासि के लिए हालाणी शहर खां, सिंध हालाणी शहर खां कुझु 4-5 किलोमीटर थोरो शहर खां दूर आहे। हीअ असांजो पंहिंजो वाड़ो आहे माल जो। ॾिसी सघो था। तव्हांखे असांजो पहिरियों व्लॉग पसंदि आयो हुजे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वीडियो खे ॾिसण खां पहिरियां स्किप न कजो। वीडियो मुकमल ॾिसिजो। असांजो शौक़ु तव्हां ॾिसिजो। महिरबानी करे लाइक कजो, सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे प्रेस कजो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। अॻिले व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी।